अस्सलाम वालेकुम दोस्तों, अवां ॾिसी रहिया आहियो मोहम्मद यासीन शरबलोच। दोस्तों, अॼु जी हिन वीडियोज़ में आउं तव्हांखे मुमताज़ मौलाई ऐं निगहत नाज़ जो हिक ॿिए ख़िलाफ़ गाने ॻाइण जे बारे में। दोस्तों, सवाल उहो आहे त मुमताज़ मौलाई जेको गानो ॻायो हुयो, ईअं नचन गिला थी हलई, छा उहो गानो वाक़ई मुमताज़ मौलाई निगहत नाज़ जे मथां ॻायो हुयो? जे अगर ॻायो बि हुयो त उहो गानो ग़लति न हुयो, उहो गानो सही हुयो, औरत खे नसीहत पियो करे। पोइ वरी उन जे बदिले में जानी जतोई गानो ॻायो, जंहिं गाने में जानी जतोई मुमताज़ मौलाई खे गारियूं ॾिनियूं, जेकी मां हिते बयानु नथो करे सघां। ठीकु आहे, हाणे वरी मुमताज़ मौलाई जी टीम तरफ़ां बि वरी अहिड़ो गानो शाया थी चुको आहे जंहिंमें जानी जतोई खे बि गारियूं मिलनि थियूं। हाणे असां तव्हां खां उहो पुछणु चाहियूं था त छा उहे फ़नकार हाणे बि ईअं ई विढ़ंदा रहंदा गाननि जे ज़रिए, या वरी उन्हनि गाननि तां खून ख़राबा थींदा? महिरबानी करे कमेंट्स कंदा।